डबे मियाणी मीरापुर में मुंशी मां खुद पाण मां तुम के जो वाली मुझी रूपा मंजर हान केटी अखा कशमोर अलाला केटी अखा कशमोर वजे मुंह नगरी नगरी नाद दूधे दाहिर जो औलाद दूधे दाहिर जो औलाद माई आया मुंह जो अज़म फौलाद दूधे दाहिर जो औलाद। सिंध जे क़ौमी ऐं मुज़ाहिमती शाइर इब्राहिम मुंशी जे ख़ानदान खे असांजे सक़ाफ़त खाते ऐं सिंध सरकार विसारे छॾियो आहे। इब्राहिम मुंशी जो ख़ानदान इंतिहाई ग़ुरबत ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। सक़ाफ़त खाते जी सूबाई वज़ीर ससुई पलीजो पारां वाइदो करण जे बावजूदु इब्राहिम मुंशी जे ख़ानदान जी अञा ताईं कंहिं बि सार संभाल न लधी आहे। कोन मदद कई आहे। असांखे हिन खां पहिरीं गुज़िरियल जेको हुकूमत हुई जॾहिं अरबाब रहीमी जी हुकूमत हुई उनमें महताब अकबर राशिदी सेक्रेटरी हुई उन असां सां ऐलान कयो त बाबा मुंशी साहिब जे जेके जो ख़ानदान उनखे असीं 5 लाख रुपया ऐलान कयो उन खां पोइ तेसी काफ़ी थोरे अरसे में हुननि जी हुकूमत हली वई। वरी मूं सची पलीजे साहिब सां इहो ॻाल्हि कई त असांजा 5 लाख रुपया असांजा मंज़ूर हुआ असांजी घटना माली पोज़ीशन असांजी एतिरी सुठी कोन्हे जेकर असांखे ॾेई सघो त वधीक बहितर आहे। हुन मूंखे चयो त असीं अव्हांजी माली सहायता कंदासीं। उन खां पोइ काफ़ी कुझु अरसो थियो हींअर बि मुंहिंजी वालदा ठीकु कोन्हे तक़रीबन त असीं 3-4 लाख रुपया ख़र्च करे विया। इन खां पोइ मूं शमस जाफ़रानी साहिब सां ॻाल्हि कई त भई असां मुंहिंजी वालदा ठीकु कोन्हे असांजी माली सहायता कनि पर हुननि असांजी तवजो एतिरी कोन ॾिनी। सिंध जी आज़ादी जे अलमबरदार ऐं जाखोड़ी क़ौमी अॻवान तोड़े सिंध जे अरॾे ऐं मुज़ाहिमती शाइर पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध ऐं सिंध वासियुनि लाइ वक़फ़ करे छॾी जंहिंजे बदिले में हिन खे ज़िंदगी जा 7 साल जेल में गुज़ारणा पिया। पर हिन बाउसूल अॻवान ऐं शाइर कॾहिं बि उसूलनि ते सौदेबाज़ी न कई। वक़्त जे ग़ैर जमहूरी हुकुमराननि आमरनि वॾेरनि तोड़े जागीरदारनि पहिरीं इब्राहिम मुंशी खे ख़रीद करण जी कोशिशि कई जॾहिं उन में नाकाम विया त पोइ हिन जे लाइ जेल जे दरवाज़नि खे खोलियो वियो। ऐं इब्राहिम मुंशी हिकु सचो तमामु बहितरीनु शाइर हो जंहिंजे शाइरी में वॾो दर्द समायल हो। हिन पंहिंजी शाइरी हवाले सां ई हिन सराज़ाऊं खाधी इमाड़ी तहरीक में शेर फाज़िल साथी बि हो ऐं हिकिड़ो तमामु सचो मुख़लस इंसानु हो। पंहिंजी शाइरी ज़रिए जेका सुजागी ॾिनी हिन सिंधी क़ौम खे जेका सुजागी ॾिनी उन जो मिसाल नथो मिले। 1 यूनिट जी तहरीक हुजे या MRD जी क़ौमी तहरीक हुजे इब्राहिम मुंशी उन वक़्त जे बहादुर सियासी अॻवाननि शहीद फाज़िल राहो रसूल बख्श पलीजो यूसुफ लगारी नज़ीर मेमण ऐं ॿियनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए सिंध जे झर जंग में न सिर्फ़ु तक़रीरूं करे आवाम खे पंहिंजी क़ौमी हक़नि वठण जे लाइ जदोजहद जो घस ॿुधायो पर पंहिंजे क़ौमी शाइरी ऐं गजंदड़ मिठड़े आवाज़ सां मंझंदि हिकु नओं रूह पिणु फोकियो। जनान सुमरो जहिड़े मज़हबी ॻोठ में जनम वठंदड़ इब्राहिम मुंशी जिते अंग्रेज़ी पढ़ण खे अॼु बि हराम कोठियो वञे थो ऐं जिते अॼु बि TV ॾिसण जी मना थियल आहे उते इब्राहिम मुंशी हिते जे मुलनि तोड़े जागीरदारनि ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कंदे माण्हुनि खे पंहिंजनि बचनि खे अंग्रेज़ी पढ़ाइण जो दर्स ॾिनो। 1934 में मोहम्मद इसाक़ सुमरे जे घर में जनम वठंदड़ इब्राहिम मुंशी 7 दर्जा पढ़ियल हुअण जे बावजूदु इल्म ऐं अक़ल में बेमिसाल हो। हू हिकु बहादुर खरो ऐं कूड़ खां सख़्त नफ़रत कंदड़ इंसान हो। मुंशी जी शाइरी में धरती ऐं धरती धनियनि जे दर्दनि जो अक्स चङी ऐं चिटी तरह सां चिटियल आहे। इब्राहिम मुंशी जीअं जहिड़े नमूने मिसकीन माण्हुनि जी तर्जुमानी कई अॼु मरण खां पोइ बि मुंशी साहिब माण्हुनि जे मिसकीन माण्हुनि जे दिलनि जो ई धड़कन आहे। सिंध ऐं सिंध वासियुनि लाइ पंहिंजी हयाती अर्पींदड़ सिंध जे हिन इनकलाबी ऐं क़ौमी शाइर जो ख़ानदान हिन वक़्तु सख़्त माली बदहाली जो शिकार आहे। सिंध सरकार तोड़े आला अख़्तियारनि ते फ़र्ज़ु आयद थिए थो त मुश्किल घड़ी में हिन वक़्तु मुंशी इब्राहिम जे ख़ानदान जी पोइवारी कंदे संस माली ऐं अख़लाक़ी मदद कई वञे त जीअं हू माली बदहाली खां बची सघे।
कैमरामैन खादिम हुसैन कोरे जे सां गॾु अब्दुल रशीद सुमरो, सिंध टीवी न्यूज़, बुली शाह करीम। पन पंहिंजा करे पोती वण में ढके पन पंहिंजा करे पोती वरिया वराए वहुदी वरिया वराए वहुदी वरिया